जी नाज़रीन, तलार में गुज़िरियल बरसातुनि सबबि गंदगी वधी वञण सबबि हिते मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं केतिरनि ई महीननि खां हिते मच्छर स्प्रे न करायो वियो आहे, जंहिंजे करे हिते केतिरियुनि ई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। अचो इन ई हवाले सां हितां जे शहरियुनि सां ॻाल्हायूं, तो असांखे छा था ॿुधाइनि। हिते तलार में काफ़ी ॾींहंनि खां गुज़िरिया ॿियनि महीननि खां बरसातूं जारी आहिनि ऐं बरसातनि जे करे काफ़ी बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। हिते गंदगी जा ढेर पिया आहिनि। टाउन्स में ना तो गंद जेको हटाए थी, किचिरो थी खणे ऐं ना ई वरी जेको आहे सो को मच्छर मार स्प्रे थी करे, जंहिंजे करे को मच्छर आहिनि डेंगी ऐं मलेरिया, ये मच्छरनि जेके बीमारियूं जेके आहिनि मच्छरनि जे करे उन्हनि काफ़ी बीमारियूं जेके जिन्हनि मुंहुं कढियो आहे, जीअं डायरिया थी वई, गैस्ट्रो थी वई ऐं उन खां अलावा काफ़ी बीमारियूं आहिनि ऐं गंदगी जा ढेर आहिनि। जिते असीं वञूं था हली नथा सघूं हिते सिवाइ मेन रोड ते बि गंदगी जाम आहे, पर छा जो हुते टायरनि जे करे गाड़ी किचिरो खणी वञनि। सो असांजी टाउन सां में गुज़ारिश आहे तो हू जेको आहे सो मच्छर मार स्प्रे कराइनि। रहीम तलार शहर में को स्प्रे न आहे थियो ऐं तव्हां राति जो रही ॾिसो त हेॾा मच्छर आहिनि, हेॾा नंढा बि न आहिनि, हेॾा मच्छर आहिनि। जे माण्हू खे खाइनि त माण्हू चट, माल खे खाइनि त माल चट, बच्चनि खे खाइनि त बच्चा चट ऐं बीमारी बि जाम थी वई आहे ऐं उन हूंदे त मच्छर मार स्प्रे कयो वञे। जी नाज़रीन, हितां जे शहरियुनि मुतालबो कयो आहे डिप्टी कमिश्नर बदीन, असिस्टेंट कमिश्नर तलार ऐं मुख़्तार तलार ऐं एडमिनिस्टर तलार टाउन तलार खां जल्द तलार में मच्छर स्प्रे करायो वञे जीअं हितां जा शहरी वधीक बीमारियुनि खां बची सघनि। कैमरामैन नईम हुसैन सां गॾु रबनवाज़ जूणे जो, सिंध TV न्यूज़ तलार।